आबाद थी वेंदी गुल बूटा सावक सरसब्जी ये ॾिसंदो त हियां पियो ठरंदो साजन पंजा हे पंजो ॾिसे थो गाह ठरे थो पियो हारी पंजे फसल खे ॾिसंदो त ठरंदो आहे पर इहो ठरण घणा ॾींहं लाभारो थींदो अन्न खजी वेंदो उहे थुपियूं रहिजी वेंदियूं वरी उस लॻंदी काढ़ो लॻंदो त उहा ख़ाक बि उॾामी वेंदी दुनिया जी ज़िंदगी आहे ॿ टे ॾींहं उहे सावक नज़र आई वरी साॻी धूड़ मिट्टी वरी साॻी ज़मीन बंजर अब समझो ॻाल्हि रब तो फरमाए त दुनिया जी ज़िंदगी जो इहो सिंगार ये जीअं मींहुं आयो आबादी थी 2 महीना 3 महीना ज़मीन ते सरसब्जी नज़र आई वरी साॻी धूड़ मिट्टी थी वई दुनिया जी ज़िंदगी ईअं अथव कॾहिं नंढपण कॾहिं जवानी कॾहिं पीरी वरी वञी कब्र में पियो मिट्टीअ में वञी पियो मिट्टीअ में हॾा बि करी विया कब्र जी मिट्टीअ ते हवाऊं थियूं खुलण त मिट्टी उॾामंदी रहे थी काॾे विया हुस्न काॾे वियूं जवानियूं काॾे विया माल काॾे वियूं मिल्कियतूं सवे मुरीद हुया चौधारी पिया दिल पर साईं करे को हथ पियो चुमे को भाकुर पियो पाए पर जेॾी महिल मौत आयो मिट्टीअ में पइजी वियो कब्र जी मिट्टी धूड़ बणजी काॾे वई उहा जवानी काॾे वियो हुस्न काॾे वई पीरी ओ मुंहिंजा दोस्तो वञी ॾिसो त दिल पर प्यारा वञी मिट्टीअ जे मणनि जे हेठि हो त ॾिसां उहे घर हाणे ढेर मिट्टीअ जा ठाहे अॼूं जस जोगीअड़नि खे आहे वेड़ा से तोड़ निभाए जस मारूअड़ में खे आहे उहे मारूअड़ा विया वीचारा मिट्टीअ जा महिमान वञी बणिया मुंहिंजा दोस्तो ही दुनिया जी ज़िंदगी ईअं आहे जीअं ख़ाक नमूने तीलन खे सुकल तीलन खे ख़ाक खे हवाऊं उॾारींदियूं आहिनि ईअं इंसान जी ज़िंदगी हिकिड़े ॾियारे ख़ाक मिट्टी बणजी वेंदी पोइ अॻिते रब जो फरमाए अलमाल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया ज़िंदगी जो सिंगार वल बाक़ियात सालिहात खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला बाक़ी रहण वारियूं अॻिते कम अचण वारियूं शयूं अथव सालिह अमल चङा अमल जेके अॻिते कम ईंदा जन्मा भलो सवाब भी मिले तो भली उम्मीद भी रखी सघिजे थी तव्हां भली हिकिड़ी सुठी जाइ ठहरायो सुठो घर ठहरायो पर छा तव्हां खे इन में उम्मीद हूंदी त इहो घर मूंसां कब्र में गॾिजी हलंदो उम्मीद अथव भला तव्हां बनी वठो वॾा पैसा ख़र्च करे चपटियुनि सां मेड़े चूंडे मिल्कियत पैसा गॾु करे तव्हां बनी वरिती पर इन बनीअ में तव्हांखे उमेद आहे त क़यामत में इहा बनी मूंखे कमु ईंदी या कब्र में इहा बनी मूंसां गॾिजी हलंदी पर जेका 5 वक्त नमाज़ पढ़ी थो इन जी उमेद आहे त कब्र में बि हलंदी आख़िरत में बि कमु ईंदी ओ दाज जेको दिल बराबाद में पंधड़ो करे आए इन विख विख जी उमेद आहे हे जेको गर्मी में काढ़े में पत्थर में मजलिस ॿुधण वेठो इन जी उमेद आहे त इन जो अजर कब्र में बि कमु ईंदो आख़िरत में बि कमु ईंदो तॾहिं रब
फरमाए दो तो दुनिया माल मिल्कियत पुत्र दुनिया जे जिंदगी जो सिंगार थी सकन था पर आखिरत जी इन्हन मा उम्मीद नहीं जेके सालिह अमल हिन इन्हन मजा सवाब जी नियत भी आहे अगते जे आखिरत जे चंगाई जी उम्मीद भी आहे त सालिह अमलन मजा ये साले अमल कजन या न कजन समझ में आए वाले कौन आए भली दुनिया जा कम कयो खीर पुत्र माल मिल के तुम भली थायो पर ये दुनिया जो सिंगार तब अगते कम ये शयूं नहीं दव कुरान जो फरमाए था अगते कम ई दव सालिह अमल चंगायूं जिक्र कुरान हज ज़कात खैरात उज़ा फित्रो चंगा कम ये तवा के अगते कम अचण वारा आहिनि सजो डी रुगे दुनिया जे पुछा मतो पिया ए आखिरत जी का तैयारी न कयो तो को तमा सियाणा चेबो या नादान चेबो हां सियाणो तो इहो आ न जेको रहे दुनिया में पर मिल्कियत अगते जेला गड करे हां को कुछ अगते जी तैयारी कई दवा तवा के पुट घुराया ही हिन जेला छो त तवा के मा उहा राह ॾेखारिया जेका अॻिते कम अचे हां हाणे मां हिकिड़ी अहिड़ी जो हदीस तव्हां जे अॻियां पढ़ा जे इहा तोखे सम्झ में अची वई न त पोइ तोसां अहिड़ी भलाई थींदी जो तुझे जो तूं तसव्वुर बि नथो करे अहिड़ी भलाई थींदी आज एड़ी हदीस तो पढ़ा दुनिया के तवज्जो मुड़े हुजे ध्यान मुड़े हुजे बुधो तमा चाहिंदो तो मदीने वाले साईं सा गड हुजा हुजूर जो साथ हुजे मदीने वाले साईं जो कुर्ब हुजे खपे दो केतरो वेझा हुजो जी एतरा वेझा हुजो जी हे पांगिर पाण में कर ॾिसो एतरो मदीने वाले साईं के वेझो थी वञो सो बि क़यामत जे ॾियारे जंहिं ॾियारे अबो बि साथ न ॾींदो अम्मा बि साथ न ॾींदी खपे हाणे मुंहिंजो ध्यानु कयो मुस्नद अबू जाला में हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत साईं फरमाइन था मन कल मालुहु व कसरत अयालुहु व हसनत सलातुहु व लम यात बिल मुस्लिमीन जा यौमल क़ियामत व हुव मय्यक हाते साईं फरमाइन था तो जिन मानू जो दुनिया में माल थोड़ो अयालो घणो